ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव त बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। शरीर में कोई भी तकलीफ़ हो बाबा खे ॿुधाए छॾो। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। संकल्प करो, परमात्मा खे सभु पंहिंजी बीमारियूं ॾेई छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो खपे कि असांखे संग जी ॾाढी संभाल करणी आहे। छो जी हाणे हिन सृष्टि ते नई दुनिया अचण वारी आहे, स्वर्ग है न। स्वर्ग में कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी वारा अहिड़ा माण्हू न हूंदा, अहिड़े स्वभाव संस्कार वारा माण्हू न हूंदा, है न। त असांखे ख़ुदि बि हिन बुराइनि सां मुक्त रहणो आहे, प्लस अहिड़े स्वभाव संस्कार वारे माण्हुनि जे संग में अगरि असांखे अचिणो पवंदो आहे न, छो जी कलयुगी दुनिया आहे, त अहिड़े माण्हुनि जे संग में अगरि तव्हांखे अचिणो पए थो त तव्हां हुननि जे संग में ईंदे हुए बि, हुन सां गॾु कर्म कंदे हुए बि उन्हनि जे संग जे प्रभाव में न अचो। हुन जो प्रभाव असांखे न पए। जीअं माण्हू चईंदा आहिनि, हिन क्रोध कई त मां बि कयो, हिन हीअं कई त मां बि कयो। त जीअं असां ॿारनि खे चईंदा आहियूं कि ॾिस तूं इअं हुनजे प्रभाव में अची वियो, पंहिंजी साहेड़ी जे कारण हिन ईअं करे छॾे। त ईअं ई असां बि कई बार, जीअं अॼु सोचो, इंसान न सुठो भलो कोई लेडी पंहिंजो कमु करे थी, झाड़ू पोछो, साफ़ सफ़ाई, है न। उन फ़ोन ते ॻाल्हाई, उनजी साहेड़ी चई असांजे घर त माई ईंदी आहे, पूरो करे वेंदी आहे, मूंखे त कुझु करिणो ई न पवंदो आहे। ॿिए ॾींहं खां उहो बि चईंदी कि मूंखे बि माई खपे, है न। ॾाढा इहा सिर्फ़ु ॿार ई रीस में न ईंदा आहिनि, माण्हू बि, वॾा वॾा माण्हू बि कंहिंजे प्रभाव में अची वेंदा आहिनि। अच्छा, तुंहिंजी ससु तोखां झाड़ू पोछो कराईंदी थी? मुंहिंजी ससु त मूंखे कुझु करण ई न ॾींदी आहे, चईंदी मायूं आहिनि, सभु मायूं करे वेंदियूं, तूं इहा कमु कर, ॿियो कमु कर, वञ भले काॾे घुमणु वञ, कुझु नौकिरी धंधो कर, मूंखे त ॾाढी फ्रीडम आहे, है न। ॿिए ॾींहुं ई नुंहुं जा स्वभाव बदिली वियो। ॿिए ॾींहुं चईंदी हाणे मां बि ईअं न कंदमि, ईअं न कंदमि। सुठी भली अॼुकल्ह जी न, सिर्फ़ु ॿार ई नथा बिगड़नि, वॾा बि कंहिंजे स्वभाव कंहिंजी ॻाल्हियुनि में अची, या कंहिंजी कोई ससु चईंदी कि मुंहिंजी नुंहुं त मूंखे हथ में रोटी ॾेई वेंदी आहे, मूंखे त कुझु करिणो न पवंदो आहे। ॿिए ॾींहुं ससु बि चईंदी मां बि छो करां। कॾहिं कॾहिं थींदो आहे कोई प्रभाव में अची वेंदो आहे। भई सुठे ॻाल्हियुनि में अचो न, भई सुठी ॻाल्हियुनि जे प्रभाव में अचो। भई हीअं कोई माण्हू चए न मां त पंहिंजो कमु ख़ुदि ई कंदी आहियां, त उहो असांजे प्रभाव में अचे, उहो बि पंहिंजो कमु ख़ुदि करणु लॻी वञे। हीअं प्रभाव विझो न कि ग़लति जे प्रभाव में अची वञो। त ईअं ई बाबा चवनि था कि संग जी, हिन दुनिया में न संग जी ॾाढी संभाल करणी है न। हाणे अगरि कोई ॿार चए कि मुंहिंजी मम्मी त मूंखे हर महीने कुझु न कुझु नयो वठी ॾींदी आहे,
उहो ॿारु अचे मूंखे बि नई चीज़ खपे, मुंहिंजी साहेड़ी हीअं खणी ईंदी आहे। अॼु लेडीज़ शादी में वेंदियूं आहिनि, फंक्शन में वेंदियूं आहिनि न। पहिरियों धीरे धीरे माण्हुनि जो रीति रवाज़ कीअं बदिलंदो आहे, पाइण कीअं बदिलंदो, पर कोई वेंदो ॾिसंदो, हा भई हिन ईअं कयो अथई, हिन ईअं कयो अथई, टीवियुनि में ॾिसंदा हा न। टीवियुनि में बि ॾिसंदा त सोचंदा चलो इहे त वॾा माण्हू आहिनि, इहे त इहे कंदा आहिनि, लेकिन पंहिंजे आस पास पंहिंजी संबंधी या पंहिंजे माण्हुनि खे हेॾे होॾे ॾिसी करे त माण्हू जल्दी प्रभाव में अची वेंदो न। उहो सोचंदो मां बि हीअं करां। त प्रभाव में अचणु भई सुठी ॻाल्हियुनि जे लाइ भई ठीकु आहे, ईअं ई माण्हू सिखंदा, परिवर्तन थींदो, लेकिन असांखे ग़लति ॻाल्हियुनि जे प्रभाव में अर्थात कंहिंजे बुरे संग में न अचिणो है न। अॼु सुठा भला घर छो था बिगड़नि, उन्हनि जो कारण आहे फ़ोन ते माण्हू जो चए थो मां त एतिरे बजे उथंदी आहियां, मां त हीअं बि न कंदी आहियां, मां हीअं। हाणे उन्हनि जे घर जो माहौल, उन्हनि जो हिसाबु किताबु उहो सभु अलॻि आहे। हर हिक जो हिसाबु किताबु अलॻि आहे न। हर हिक जे घर जी माहौल अलॻि आहे, हर हिक जी फाइनेंशियल कंडीशन अलॻि आहे, हर हिक जो शरीर बि अलॻि अलॻि रीति हलंदो आहे, त हर हिक खे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हलणो पवंदो। हाणे सभु चवनि असां इन्हनि जीअं हलंदासीं त पोइ उहो त पॉसिबल न आहे न। इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा संग जी संभाल करणी आहे। पंहिंजे जीवन में तव्हांखे छा करिणो आहे न, तव्हांखे छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, तव्हांखे पंहिंजे जीवन में सुठी रीति कीअं हलणो आहे, उहो असांखे ॾिसणो आहे। असांजे आसपास जो वायुमंडल, असांजा ॿार, असांजे घर में जीअं वायुमंडल आहे, वातावरण आहे। हाणे कंहिंजे घर में माण्हू जल्दी उथी वेंदा आहिनि त उन्हनि खे जल्दी उथिणो पवंदो। कंहिंजे घर में माण्हू लेट उथंदो, माण्हू जल्दी उथी करे पोइ जल्दी थकी पवंदो न, ऐं कमु त हुन हिसाब सां हलंदो। भई इहो बि ॾिसो, कंहिंजे घर में अगरि कोई माण्हू लेट उथनि है न, त लेडीज़ चईंदी असां बि लेट उथंदा आहियूं। चलो उन्हनि जो चलो ठीकु आहे, उहो बि लेट उथनि, पर उहो बि जल्दी उथी वञनि, चवंदा न असां त जल्दी उथंदा आहियूं। पोइ बाक़ी कमु जेको ॿियनि जे उथण खां पोइ थींदो तेसिताईं त उहो थकी वेंदा, पोइ उन्हनि जो शरीर डिस्टर्ब थी वेंदो आहे। त असांखे उन अनुसार पंहिंजो जीवन खे सेट करे हलणो ई पवंदो आहे, या त ॿियनि खे सेट करिणो पवंदो आहे या ख़ुदि सेट थी हलो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में संग जी ॾाढी ई संभाल करणी पवंदी आहे। इन करे न हिक जे संग में रहो, ॿिया संग कंदे हुए बि असांजो हिकु परमानेंट संग रहे, त असां हुननि जे कोई बि कंहिंजे बि संग में अची करे असांखे कंहिंजी ॻाल्हि सुठी थी लॻे, हा भई इहे बि ईअं कंदा आहिनि, मां बि करां, त असांखे पहिरियों पंहिंजे सचे साथी खे ॿुधाइणो खपे, परमात्मा साथी खे। उनखे ॿुधाए करे पोइ असांजे जीवन में जो ठीकु लॻंदो उहो असांखां पाण ई कराए ॾींदो। त बाबा अॼु असांखे छा था चवनि कि जीवन में सदा पंहिंजे संग जी संभाल करो। छो जी हाणे नई दुनिया अचण वारी आहे, त नई दुनिया में त असांखे नए स्वभाव संस्कार वांगुरु हलणो आहे न। हिन दुनिया में रहंदे हुए बि असांखे नई दुनिया जे हिसाब सां हलणो आहे। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था कि असांखे छा करिणो आहे, पंहिंजे जीवन में न हीरे जहिड़ो ठाहिणो आहे। हीरो छा कंदो आहे, हीरो सदा चमकंदो रहंदो है न, हीरो सदा चमकंदो रहंदो आहे। त असां आत्माउनि खे बि हीरे जीअं ठहिणो आहे, अर्थात जीवन में सदा अहिड़ा कर्म करणा आहिनि कि माण्हू बि सिखनि असांखां, है न। जीवन में सदा अहिड़ा कर्म करो जीअं हीरो छा कंदो आहे, पंहिंजी चमक चारो तरफ़ फैलाईंदो आहे न, हीरे मां चमक निकिरंदी आहे न। त ईअं ई असांखे छा करिणो आहे, पंहिंजी आत्मा में जो गुण हूंदा आहिनि, जो विशेषतायूं हूंदियूं आहिनि, जो सुठा सुठा संस्कार हूंदा आहिनि, अगरि असां सुठी रीति जीवन में हलंदासीं त असां द्वारा
उहो गुण उहो विशेषतायूं माण्हुनि वटि पहुचंदियूं त माण्हू बि सिखंदा, है न। माण्हू बि सिखंदा न असांखां कि हा इहे हीअं कंदा आहिनि। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में असांखे हीरे जीअं पंहिंजो जीवन ठाहिणो आहे। सदा हीरे जी चमक ॾिसी माण्हू ख़ुशि बि थींदा आहिनि, ऐं हीरे में कोई दाग बि न हूंदो आहे, है न। त असांखे छा करिणो आहे, असांखे अहिड़ा कर्म करिणा आहिनि जो असांखे ॾिसी माण्हू ख़ुशि बि थियनि ऐं असांजे जीवन में कोई दाग बि न हुजे, है न। कोशिशि करिणो आहे कि भई असां त पंहिंजे हिसाब सां सुठी सोच बोल कर्म करूं, बाक़ी साम्हूं वारो अगरि असांखे जानबूझ के उहा असां ते ग़लति ॻाल्हियूं थोपे थो त उहो हुनजी मर्ज़ी, उहो हुनजो कर्म। भई असां त उन्हनि जे प्रभाव में न अचूं न, असां त अहिड़ा कम न करूं। त बाबा अॼु असांखे चवनि था कि असांखे पंहिंजे जीवन खे कंहिं रीति ठाहिणो आहे, हीरे जीअं ठाहिणो। ॿियो बाबा अॼु असांखे चवनि था कि ॾिसो 3 दुनियायूं हूंदियूं आहिनि। 3 दुनिया हूंदी आहे। हिकु त मथे शांती धाम, जिते असां आत्मा ई रहंदा आहियूं। पोइ हिन सृष्टि ते जॾहिं ईंदा आहियूं न त हिन सृष्टि में पहिरियों स्वर्ग हुयो, सतयुग हुयो। हिन ई सृष्टि ते पहिरियों सतयुग त्रेता हुयो, अर्थात सुख जी दुनिया हुई। ऐं हाणे हिन सृष्टि ते छा थी वियो आहे, दुख जी दुनिया। त धाम मतिलबु रहण जो स्थान। त हिकु त आहे शांती धाम मथे, जिते असां आत्मायूं रहंदा आहियूं। ॿियो आहे जॾहिं असां आत्मा हिन सृष्टि ते ईंदा आहियूं त सुख धाम, मतिलबु हुते सुख ई सुख हूंदो आहे। टियों इहो आहे दुख धाम, जिते दुख ई दुख आहे। अॼु ॾिसो जीवन में माण्हू केतिरो बि सोचे असां वटि इहो हुजे त सुख हुजे, इहो हुजे त सुख हुजे। अॼु माण्हू जो अगरि शरीर ठीकु न आहे त माण्हू चवंदा मुंहिंजो शरीर ठीकु थी वञे पोइ सुख आहे। पोइ वरी ॿी कोई प्रॉब्लम अची वेंदी आहे त चवंदा आहिनि अॼु इहे ठीकु थी वञे, मुंहिंजो बसि ॿार पढ़ी लिखी ॾाढो होशियारु थी वञे, मूंखे त इहे ई खपे, इन में मूंखे सुख मिलंदो। चलो उहो बि थी वियो। पोइ वरी ॿी कोई इच्छा थींदी, चवंदी इहो थिए त सुख थिए। अॼु माण्हू इहे ई सोचंदो रहंदो। कॾहिं चवंदो बसि इहे ठंडी वञे त सुख मिलंदो मूंखे, त मां ॾाढी परेशान थी वई आहियां ठंडी। पोइ गर्मी ईंदी त चवंदी अरे इहे गर्मी त ॾाढो परेशान करे थी। त हेॾा दुनिया में प्रकृति सां बि दुख, त माण्हुनि सां बि दुख, त शरीर सां बि दुख, त खाइण पीअण सां बि दुख, है न। हाणे दुख जी दुनिया में दुख ई हूंदो न, त छा करूं, असां सॼो ॾींहुं दुखी वियूं, है न। दुख जी दुनिया में त दुख ई दुख आहे, त असां छा दुखी थी करे जीवन जियूं। तंहिंजे करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे छा करिणो आहे, दुख त आहे ई। अॼु शरीर जो दुख, अॼु संबंधनि जे कारण दुख, अॼु प्रकृति जे कारण दुख, अॼु पैसे जे कारण दुख, अॼु खाइण पीअण जे कारण दुख। त हिन दुख जी दुनिया में रहंदे हुए बि सभु दुखनि में परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहे करे हलो त उहो दुख बि सुख में अनुभव थींदो। मतिलबु हीअं न सम्झो कि इहे दुख त भॻवानु ॾिनो अथई, हिनखे सुख सम्झी करे। कई माण्हू ईअं चवंदा आहिनि कि अरे सुख दुख त भॻवानु ई थींदो आहे, सुख बि हुनजो त दुख बि हुनजो सम्झी करे ख़ुशी ख़ुशी सां सहन करो। हाणे अगरि भॻवानु ई दुख ॾिए थो त उनखे दुखहर्ता सुखहर्ता छो चऊं न। दुख त असांजे कर्मनि अनुसार आयो आहे। अॼु कोई बि दुख असांजे जीवन में ईंदो आहे न त उहो असांजो कोई न कोई कर्म जो हिसाब किताब हूंदो आहे। उहो असांजे कोई न कोई कर्म जो हिसाब किताब भोगना भोगणी पवंदी आहे। चाहे शरीर द्वारा भोगना भोगो, चाहे संबंधियुनि द्वारा भोगना भोगो, चाहे प्रकृति द्वारा भोगना भोगो, है न। कंहिं द्वारा बि अॼु असांखे भोगना भोगणी पए थी, उन समय आत्मा परेशान थींदी आहे न,
है न। अॼु सम्झो कोई कंहिंखे कुझु उल्टो सुल्टो चए थो देख संबंधी, त उन समय उनजी आत्मा परेशान थींदी आहे वीचारी। न त माण्हू त सोचंदा आहिनि अरे ॾिस इन सां ईअं थियो, उनजे शरीर खे ॾिसंदा आहिनि न कि इन सां ईअं थियो, लेकिन उनजी आत्मा अलाए कहिड़े जन्मनि जे पापनि जी भोगना भोगे थी। त पाप कटेश्वर केरु आहे? परमात्मा आहे न। त जॾहिं बि कहिड़े बि प्रकार जो दुख हुजे न, उनखे ईअं न सम्झो कि भॻवानु ॾिनो अथई, उनखे इहे सम्झो कि मुंहिंजो हिसाब किताब चुकतो थो थिए। इन जे लाइ ॿियो ई भॻवान खे जास्ती यादि करो। उन समय छा थींदो आहे, जॾहिं दुख ईंदो आहे न जीवन में, त माण्हू न जेको नियम ठहियलु हूंदो आहे न भॻवान खे यादि करण जो, उहो छुटिजी वेंदो आहे। छो जी सोचदा आहिनि अरे इहा प्रॉब्लम थी वई, इन करे छुटिजी वियो। लेकिन कोई बि प्रकार जो दुख परेशानी अचे, उन में ॿियो जास्ती असांखे भॻवान खे यादि करिणो आहे, ताकी असांजो हिसाब किताब उहो समय जल्दी निकिरी वञे, है न। ताकी उहो हिसाब किताब उहो समय जल्दी असांजो बीती वञे। छो जो उहो असांजो कोई कर्म भोग हूंदो आहे। कर्म भोगना मतिलबु कर्म द्वारा आत्मा खे भोगणो पवंदो आहे कोई न कोई पाप। लेकिन पाप कटेश्वर परमात्मा आहे, ऐं असां परमात्मा शिव परमात्मा खे यादि करूं, उन सां क्षमा मांगूं कि मूंखां कोई बि अहिड़ी भूल थी त मूंखे क्षमा करो, जंहिंजे कारण मूंखे इहा भोगना भोगनी पए थी। चाहे शरीर में तकलीफ़ आहे, चाहे पैसे जी, चाहे संबंधियुनि जी, चाहे कंहिं द्वारा बि असांखे कोई दुख आहे, त उन समय असांजी आत्मा भोगना भोगती आहे। त उन समय असांखे परमात्मा खे यादि करे उन सां क्षमा मांगो, भई मां कहिड़े बि जन्म में कुझु बि ग़लति कयो हुजे त मूंखे क्षमा करो, ऐं इहे जो बि दुख परेशानी आई आहे हिनखे जल्दी जल्दी ख़तमु करे छॾियो। त हुनजी शक्ति सां बि असांजा ॾाढा दुख, ॾाढी परेशानियूं जल्दी ख़तमु थी वेंदियूं आहिनि। सिर्फ़ु बीमारी में ई भॻवान सां असांखे हर समय इन करे नियम ठाहिबो न, रोज़ु राति जो सुम्हण खां पहिरियों भॻवान खे यादि करे उन सां क्षमा मांगो, भई अॼु सॼो ॾींहुं अगरि असां सां कोई भूल थी आहे, असां कुझु ग़लति कयो आहे, त असांखे क्षमा करो, है न। हिन सां छा थींदो, अगरि असां बाबा सां क्षमा मांगे वठंदासीं न, त असांजो उहो समय जल्दी जल्दी ख़तमु थींदो, मतिलबु असां जीवन में जल्दी जल्दी अॻियां वधंदा रहंदासीं। त 3 दुनियाऊं थींदियूं आहिनि, हिकु त मथे मथे शांती धाम, ॿियो आहे सुख धाम, ॿियो इहो आहे दुख धाम। हाणे ये दुख धाम मतिलबु दुख जी दुनिया बदिले करे वरी खां सुख जी दुनिया अचण वारी है न। हाणे ये दुख जी दुनिया ख़तमु थी वेंदी, हिन खां पोइ वरी छा ईंदो, सुख जी दुनिया, जिते सुख ई सुख हूंदो। शरीर सां बि सुख, त प्रकृति सां बि सुख, त संबंधियुनि सां बि सुख, त खाइण पीअण जो बि सुख ई सुख हूंदो। इन करे असांखे छा करिणो आहे, हुन सुख जी दुनिया में हलण लाइ हाणे सभु दुख सभु बोझ भॻवान खे ॾेई छॾियो। भई भॻवानु चईंदो आहे न सभु कुझु मुंहिंजो करो, भॻवानु चईंदो आहे न मुंहिंजो मुंहिंजो न करो, सोचो ये सभु कुझु भॻवान जो मतिलबु तुंहिंजो थी। त इन जो मतिलबु कि असां जो पाप करे आया आहियूं, असांजो ग़लति कमु करे आया आहियूं, असांमें जो बुरो स्वभाव संस्कार आहे उहो बि परमात्मा खे ॾेई छॾो, भई मां भूल में जो भूलियूं कयूं उहो बि तव्हां वठो हाणे। त असांजो कुझु रहियो ई न, है न। असांजो कुझु रहियो ई न, त कोई बि दुख परेशानी ईंदी, कोई बि स्वभाव संस्कार अगरि ख़राबु हूंदो, त हाणे त उहो सभु भॻवान जो आहे, भॻवानु ॼाणे, हुनजो कमु ॼाणे। इन करे बाबा असांखे चईंदा आहिनि कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि परमात्मा जी शक्ति सां असांजा सभु पाप कटी सघंदा आहिनि, कटिजी वेंदा, ऐं इन दुख जी दुनिया सां असांखे सहज ई पंहिंजी सुख जी दुनिया में हलण जे लाइ मौक़ो मिली वेंदो। त हाणे
असांखे छा करिणो आहे, हिन दुख जी दुनिया सां, ॾिसो हिन दुख जी दुनिया खां पोइ या त मथे वञिणो हूंदो शांती धाम, या मथे वञी करे वापसि सुख धाम में अचिणो आहे। त ही माण्हू चवंदा आहिनि असांखे न सुख खपे न दुख खपे, है न, असांखे त शांती खपे। कई माण्हू हीअं चवंदा आहिनि असांखे त सुख दुख खपे ई न, असांखे त शांती खपे। त अहिड़ा माण्हू पोइ मथे शांती धाम में वेही रहंदा आहिनि, ऐं जेके सुख खपे उहो सुख धाम में ईंदा। ॿियो बाबा असांखे चवनि था कि जीवन में जीअं कोई मरी वेंदो आहे न, त हुनजो पुराणो सभु कुझु है न करनी गोर खे ॾेई छॾंदा आहिनि, है न। अॼु ॾिसो कोई माण्हू शरीर छॾंदो आहे न, वैसे क़ाइदो इहो अॼुकल्ह न ॾींदा आहिनि। पहिरियों छा थींदो हुयो, कोई माण्हू शरीर छॾंदो न त हुन जा लटा कपिड़ा चीजियूं आदि ॿियनि खे ॾेई छॾंदा हुया, पंडित के जेका बि हूंदा हुया। त उन सां ऐं हुनखे उन दान करण खां पोइ हुनखे ॿिए जन्म में सभु नयो मिलंदो आहे। त ईअं ई आहे न, हाणे असांखे छा करिणो आहे न, कलयुगी दुख जी दुनिया में रहंदे हुए न सभु कुझु भॻवान खे ॾेई छॾो, मन सां बुद्धि सां सम्झो इहे सभु कुझु भॻवान जो, उनजो सम्झी करे यूज़ कंदासीं न त असांजो ममत्व बि ख़तमु थी वेंदो, असांखे बोझ बि न लॻंदो, ऐं असांखे नई दुनिया में पोइ सभु कुझु नयो नयो मिलंदो। ॿियो बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ये यादि रखिणो आहे कि असांखे मन मना भव जी स्थिति में स्थिति करे रहणो आहे। गीता में बि आहे न मन मना भव अर्थात मन सां भॻवान खे यादि करणु, है न। ॾिस गीता में ईअं न लिखियलु आहे मुख बना भव या तन मना भव, गीता में लिखियलु आहे मन मना भव, मतिलबु मन सां भॻवान खे यादि करो। माण्हू हिन समय दुनिया में छा कंदा आहिनि, मुख सां यादि कंदा आहिनि, है न, ऐं भॻवान खे बि शरीर ॾेई करे हुन शरीर जे रूप में भॻवान खे यादि कंदा आहिनि, लेकिन मन त जुड़ियो ई न। जबकि लिखियलु आहे कि मन मना भव, मन सां भॻवान खे यादि करिणो हूंदो आहे। त असांखे बि छा करिणो आहे, पंहिंजे मन खे सदा शुद्ध रखो। मन में कोई बि उल्टा सुल्टा वीचार हूंदा त असां भॻवान खे यादि न करे सघंदासीं। इन करे मन में सदा शुद्ध वीचार हुजणा खपनि, तॾहिं मन मना भव जी स्थिति में अनुभव भॻवान खे यादि करे सघंदासीं। ॿियो बाबा चवनि था ॾिसो जॾहिं बि असां भॻवान खे यादि कंदा आहियूं न त असांजी बुद्धि हेॾे होॾे भॼंदी रहंदी आहे। मन में त वीचार ईंदा आहिनि लेकिन भॼंदी, माण्हू चवंदो आहे मन अलाए काॾे भॼे थो, मन नथो भॼे, मन त सिर्फ़ु वीचार कंदो आहे, भॼंदी बुद्धि आहे, बुद्धि हेॾे होॾे भॼंदी रहंदी आहे। त असांखे छा करिणो आहे, सिर्फ़ु शरीर सां ई न वेहणो आहे लेकिन मन में बि संकल्प करिणो आहे कि बसि हाणे थोरी देरि ॿियो कोई बि वीचार न अचे, हाणे बसि हिकु इहो ई वीचार अचे कि मां आत्मा परमात्मा खे यादि थी करां, है न। ऐं जॾहिं बि असां भॻवान खे यादि कंदा आहियूं न त ॾिसो माण्हू यादि दुनिया में त माण्हू सिमरन कंदा आहिनि या पाठ पढ़ंदा या आरतियूं कंदा जंहिंमें दिमाग़ न लॻाइणो पवंदो आहे, है न। हिकु बार बसि उहो यादि करे छॾियो त उहो मुख में हलंदो ई रहंदो आहे। असांजे मन में पोइ ॿिया वीचार ईंदा, बुद्धि हेॾे होॾे भॼंदी रहंदी लेकिन मुख सां उहो ई चईंदा रहंदा। जेके चइबो आहे कि हा हिननि खे यादि आहे, जीअं ॿार हुजे, ॿार खे अगरि हिकु आंसर यादि थी वियो त हुनजी बुद्धि ॿियो कुझु ॿियो किथे हूंदी ऐं उहा सिर्फ़ु मुख सां उहो पढ़ियलु उहो यादि कयलु उहो आंसर ॿुधाए छॾंदो त चईंदा आहिनि न हिन रटो मारियो अथई, हिन खे कुझु सम्झ न आई आहे, बसि हिन रटो मारियो अथई, है न।
या बुद्धि खे बि यूज़ कंदा त कंहिं लाइ, हा भई हिन शब्द खां पोइ इहे ईंदो, हिन शब्द खां पोइ इहो ईंदो, हिन शब्द खां पोइ इहे ईंदो। जीअं त माण्हू चवंदा आहिनि न हाणे हिन खां पोइ इहो ईंदो, हिन खां पोइ इहो ईंदो। लेकिन असांखे पंहिंजी बुद्धि द्वारा हर ॻाल्हि खे सम्झणो। जीअं सम्झो तव्हां वाहिगुरु वाहिगुरु कृष्णा कृष्णा राधे राधे बि जपो था, हुन समय असांजे मन में छा संकल्प हुजे कि मां आत्मा परमात्मा खे यादि थी करां। असांजी बुद्धि परम धाम में हुजणी खपे। वाहिगुरु सच्चो सतगुरु, सतगुरु मतिलबु निराकार परमात्मा, ऐं दयादारी गुरुअनि खे गुरु चइबो आहे, है न। कृष्णा कृष्णा करो था त असांजी बुद्धि सतयुग में हुजणी खपे, कृष्ण वटि। त ईअं ई जीअं माण्हू राधे राधे यादि कंदा आहिनि त राधे जो मंदरु हुननि जे साम्हूं अची वेंदो। त ईअं ई असांखे जॾहिं असां परमात्मा खे कंहिं बि नाम रूप में यादि कंदा आहियूं त असांजी बुद्धि हुन अनुसार उते हुजणी खपे, तॾहिं असांखे न उहो अनुभव थींदो। न त माण्हू कलाक कलाक वाहिगुरु वाहिगुरु कंदा रहंदा आहिनि, लेकिन वाहिगुरु केरु आहे, किथे रहंदो आहे, उन सां मुंहिंजो संबंध छो आहे, मां एॾो बार इहे सभु छो थी चवां, हिन सां फ़ाइदो छा आहे, है न। कुझु प्राप्ति छा आहे हिन सां, भई मां हेॾो बार इहे चवां थी त प्राप्ति छा आहे, हेॾा सिमरन करां थी, हेॾा वाहिगुरु वाहिगुरु। हाणे कोई तव्हांखे बार 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 सॾु करे, बार बार फ़ोन करे, छो थो करे? छो त तव्हां सां मिलणो आहे, तव्हां सां ॻाल्हाइणो आहे, या तव्हांखे कोई सोल्यूशन ॿुधाइणो आहे। त ईअं ई असां बार 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 वाहिगुरु वाहिगुरु करूं था, छो था करूं असां हेॾो, है न। सिमरन करण सां छा थींदो? त पहिरियों वाहिगुरु जे बारे में पतो थो हुजे, वाहिगुरु केरु आहे, किथे रहंदो आहे, हुन सां मूंखे छा खपे, है न। प्राप्ति छा करणी आहे, पहिरियों प्राप्ति खे साम्हूं लाहियो, हुन खां पोइ भॻवान खे यादि करो त प्राप्ति थींदी न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा पंहिंजे शुद्ध मन सां भॻवान खे यादि करिणो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो।